शामिल कंदासीं। मिठी में आरो प्लांट जे मुलाज़िमनि पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन तफ़सील मालूम कंदासीं। असस लाइन ते मौजूद आहे मिठी खां KTN न्यूज़ जे रिपोर्टर खाता उजानी। जी खाता, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? रोशनी, सिंध हुकूमत की लापरवाही ऐं बेध्यानी के सबबि थर में आरो प्लांट जो अरबे रुपयनि जो प्रोजेक्ट बेलाभ बणियल आहे। मुलाज़िम मुसलसिल वॾे अरसे खां सरापा ऐं एहतिजाज बणियल आहिनि। हुननि खे गुज़िरियल 5 महीननि खां पघारूं न मिलियूं आहिनि ऐं अॼु डिप्टी कमिश्नर सरफराज़ जी ऑफिस जे आॾो आरो प्लांट जे समय मुलाज़िमनि एहतिजाजी धरणो हयो। केतिरा ई कलाक अॼु 9 भेर उन्हनि धरणो हयो आहे ऐं जॾहिं हू हर ॿिए चौथे महीना धरणो हणनि था त उन बाद 1 महीने जी हुननि खे तारीख़ थिए थी। उन जे करे मुलाज़िम दरबदर बणियल आहिनि ऐं हू फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। अॼु मुलाज़िमनि उबडार उते दाऊं कयूं, नारा आया ऐं इंसाफ़ करियो जा नारा आया, पर बावजूदि उन जे इंतिज़ामिया अॻो निंड में सुतल रही ऐं एॾी थी उन्हनि सां ॻाल्हियूं करे उन्हनि खे वरी बि ख़ातिरियूं कराए रवानो कयो त तव्हांखे हफ़्ते अंदरि पघारूं ॾिनियूं वेंदियूं। जॾहिं त रोशनी ही ग़रीब हारीफ़ जेके थर जा मिसकिन माण्हू आहिनि जेके ॻोठनि में रहनि था उन्हनि खे मिठो पाणी फराहम करण जे लाइ आरो प्लांट जो प्रोजेक्ट अरबे रुपयनि जो शुरू कयो वियो, पर उन में केतिरा ई आरो प्लांट ख़राब कयल आहिनि। पाक ओएसिस कंपनी ऐं पब्लिक हेल्थ खाते जी इंतिज़ामिया जी गठजोड़ सां इन्हनि मुलाज़िमनि जूं पघारूं न पयूं थियनि। हुननि खे 11,000 रुपया महीने जी पघार फी ऑपरेटर खे ॾिनी वञे थी, पर उहा बि वक़्त सर न ॾियण जे करे उहे हैरान परेशान ऐं दरबदर बणियल आहिनि। जी रोहित, बड़ी मेहरबानी। नाज़िम, मिठी खां खाता उजानी असांखे तफ़सील ॾिना आहिनि। मिठी में आरो प्लांट जे मुलाज़िमनि पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां मिठी खां खाता उजानी असांखे तफ़सील ॾिना।